काज़ी अहमद खान नाज़रीन ख़बर आहे अवां खे आगाह कयूं त हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत जा कातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी। संदसि वारसनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल अलहयार जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं त एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। काज़ी अहमद खान नाज़रीन ख़बर आहे हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। संदसि वारसनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल अलहयार जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। काज़ी अहमद खान नाज़रीन ख़बर आहे हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। संदसि वारसनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल अलहयार लुंड जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद खान हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। संदसि वारसनि पारां एहतिजाज कयो वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल अलहयार जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। काज़ी अहमद खान नाज़रीन ख़बर आहे हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत जा कातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। संदसि वारसनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल अलहयार जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 24 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे।